ब्रेकिंग न्यूज़ आहे नंगर पारकर मावा सां शेयर कयूं पिया। सरकारी कम में मुदाख़लत ते जीडी अॻवाणनि मथां ड्यूटी अटका जी कानून तहत केस दाख़िल कयो वियो आहे। मेडिकल ऑफिसर रमेश कुमार जी फरियाद ते 30 ॼणनि जे ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कई वई आहे। इलेक्शन ड्यूटीअ लाइ एम्बुलेंस काहे वियासीं त लठियुनि कुहाड़ियुनि ऐं हथियारनि सां हमिलो कयो वियो। फरियादी रमेश कुमार जो चवणु आहे हमिलो कंदड़नि में प्यारो सांद दिलबर ऐं भागचंद कृष्ण भेरो कोहली ऐं ॿिया शामिल हुआ। फरियादी जो ये चवणु आहे। अहम ख़बर नासिन के ॾियूं पिया नंगर पारकर मां, जिते सरकारी कम में मुदाख़लत ते जीडी अॻवाणनि मथां ड्यूटी अटका जी कानून तहत केस दाख़िल कयो वियो आहे। मेडिकल ऑफिसर रमेश कुमार जी फरियाद ते 30 ॼणनि जे ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कई वई। इलेक्शन ड्यूटीअ लाइ एम्बुलेंस काहे वियासीं त लठियुनि कुहाड़ियुनि ऐं हथियारनि सां हमिलो कयो वियो। फरियादी रमेश कुमार हमिलो कंदड़नि में प्यारो सांद दिलबर भागचंद कृष्ण भेरो कोहली ऐं ॿिया शामिल हुआ। फरियादी जो ये चवणु आहे।